कराची के मेमन अस्पताल में बर वक्त इलाज न मिलण सबब फोत थी वियल नारी नाज़िया सोलंकी के वारसनि इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि वकीलनि सियासी समाजी धुरियुनि सिविल सोसाइटी के अॻुवाणनि पारां अस्पताल के इंतजामिया खिलाफ मुख्य गेट अॻियां हथनि में एहतजाजी बैनर खणी सख़्त एहतजाज कयो वियो ऐं सफूरा रोड ते धरणो हणी रोड ब्लॉक कयो वियो जंहिं सबब ट्रैफिक मुअतल थी वई। इन मौक़े ते एहतजाज में पहुतल PTI जे MPA करीमबख्श गबोल जो चवणो हो त ओचितो रोड हादसे जी ज़ख़्मी माण्हुनि जो फौरी इलाज करणु ज़रूरी आहे। पेशेंट जो जवाब ॾियण इलाज न करणु हिकु ॾोह आहे। सिंध हुकूमत ऐं वज़ीर सिहत नाज़िया सोलंकी जो इलाज न कंदड़ इंतजामिया खिलाफ कार्रवाई करे। ये जेके ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं मेमन हॉस्पिटल जे तरफ़ां थियनि पिया या फर्स्ट एड जे पेशेंट खे ॾिनो नथो वञे छो त फर्स्ट एड हर माण्हू जी राइट आहे ऐं फौरी तौर ते उनखे मिलणु घुरिजे, चाहे उन वटि पैसा हुजनि या पैसा न हुजनि। या सिंध गवर्नमेंट जी ज़िम्मेदारी आहे, वज़ीर सिहत जी ज़िम्मेदारी आहे जो हॉस्पिटलनि खे इहो इन्हनि ते एग्री कराए, पाबंद कराए। नाज़िया सोलंकी जे पीरसन वालिद शब्बीर सोलंकी या वालदा साइमा सोलंकी जो चवणो हो त उन्हनि सां वॾो ज़ुल्म थियो आहे। करोड़नि जो चंदो वठंदड़ मेमन अस्पताल 5 लाख न ॾियण सबब न्याणी जो 2 कलाकनि ताईं इलाज न कयो, जंहिं करे न्याणी फोत थी वई। नंढड़ी जो बाइक में दुपट्टो फासी पियो हुयो ऐं पोइ हू किरी पई रोड ते बेहोश थी वई। मेमन हॉस्पिटल जे साइड में ई असांजो घरु आहे। असां 1 मिंट में अस्पताल पहुता आहियूं ऐं हिननि छा कयो आहे, पहिरीं डिमांड कई त 5 लाख रुपया ॾियो, पर्ची कटरायो त हिन जो इलाजु थींदो। पोइ हिननि असां चयोसीं त असां वटि 5 लाख न आहिनि त हिननि चयो त ठीक है बार्गेनिंग शुरू क्यों तो 3 लाख दो, 3 लाख नहीं है तो 2 लाख दो। इन्होंने बार्गेनिंग कई। असां चयोसीं त बाबा इन मरीज़ के फर्स्ट एड ॾिनी वञे ऐं पोइ जेको अवां चवंदो असां कंदासीं। छोकिरी जेका आहे उहा 1 कलाक 40 मिनट हिननि वटि पई रही, मगर हिननि उन्हनि जो कोई न ICU रूम में रखियो न हुनजो को ट्रीटमेंट कयो। आख़िर उहा हिते मरी वई ऐं उहा कोमा में हली वई ऐं आख़िर में असांखे चयूं त ये ले जाओ ट्रामा सेंटर ऐं पोइ असांखे चयूं त ट्रामा सेंटर खणी वञो, उते तव्हांजो मुफ़्त इलाज थींदो, हिते तव्हांजो न थींदो। ऐं हिते हुननि उनखे मारे ऐं जॾहिं ट्रामा सेंटर वटि वियासीं त उतां जे डॉक्टरनि चयो त तव्हां हिनखे फौरन खणी अचो हा त ही बची वञे हा। मुंहिंजी नंढड़ी किरी पई, बाप जो खणी आयसि अंदरि, चई हिनखे एडमिट कयो, कुझु दवा बवा ॾियो। हिननि चयो 3 लाख ॾियो, 5 लाख ॾियो। हिननि चयो भाउनि चयो त असां वटि एतिरा हाली कोन्हनि, त दवा बवा कयोसीं, वॾा घर में कोई कोन्हनि। भाउ चयो मां 50,000 बि खणी थो अचां, मुंहिंजी चई मरी वञे त मरी वञे, पंहिंजी खणी वञो। ओ एॾा ज़ुल्म मुंहिंजी धीउ खे दवा बवा कोन कयूं रे। ओ मुंहिंजी धीउ पोइ मरी वई, खणी विया ट्रामा मथे। ओ मुंहिंजी धीउ खे इंसाफ़ खपे रे। ओ एॾा कातिल एॾा ज़ालिम ज़ुल्म कयूं रे, पैसनि जे करे मुंहिंजी धीउ मारियूं रे। ओ मुंहिंजी धीउ सां इंसाफ़ खपे रे। इन मौके ते मुबारक भट्टी, साजिदा मेमन, एडवोकेट अताउर रहमान मेमन, बशीर मंगीर, रियाज़ खेमटे, तनवीर आरिजो, अकबर मक्सी ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त हू मेमन अस्पताल जे इंतज़ामिया जहिड़े अमल जी भरपूर लफ़्ज़नि में मज़म्मत कनि था। अहिड़े क़िस्म जूं जेके ज़्यादतियूं थी रहियूं आहिनि या ग़रीब गुरबे जो इलाज न पियो कयो वञे या इमरजेंसी में को माण्हू अचे थो, भले पैसे वारो बि आहे त उन्हनि वटि सर्टेनली को अवेलेबल रिसोर्सिस त न हूंदा, एट ए टाइम पैसा त न हूंदा। ऐं जेको आहे सो इन में वकील बिरादरी, समाजी बिरादरी ऐं सोशल समाजी सभु बिरादरी जेके आहिनि एहतजाज में शरीक कयूं ऐं अहिड़े अस्पताल जे ख़िलाफ़ जेका इंतज़ामिया जे ख़िलाफ़ जुडिशियल इंक्वायरी विहारी वञे। असांखे पहिरियां इहो चयो त तव्हां पहिरियां बिल ठारायो, बिल ठाराइण 15,000 जमा करायो, जमा कराइण खां पोइ तव्हांजो भेण जो इलाजु कंदासीं, हर शइ कंदासीं। पर नामौजूदा करे इन जे करे उन्हनि इलाज बि न कयो। फ़िलहाल वरी उते कुझु पैसा हुया, कुझु मां उन्हनि खे पैसा ॾिना 4,000, त बि हिननि माना ज़िद कयो, चई चल ठीकु आहे 4,000 जमा कयूं था। वरी मां अंदरि वियुमि, ॾिठुमि मुंहिंजी सिस्टर जी तबियत ॾाढी ख़राबु हुई, पर बि हे माना अफोर्ड न पिया कनि। पोइ वरी हिननि खे मां चयुमि डॉक्टर साहिबनि खे, मां सर हिनखे स्कैन विस्कैन कयो, त बि हिननि चयो, चई ईअं कयो काउंटर ते वरी वञ। काउंटर ते जीअं वियुमि मां, हिननि चयो मूंखे 4 लाख रुपया तव्हां हाणे जमा करायो, पोइ हुनजो CT स्कैन कंदासीं, इलाजु कंदासीं। त बि हिननि माना कुझु रिस्पॉन्स न ॾिनो। वरी पोइ चई 3 लाख रुपया ॾियो। असां सर ग़रीब आहियूं, असां हाली अफोर्ड नथा करे, फ़िलहाल तव्हां हिन जो इलाजु कयो। त बि वणंदा रहिया। डॉक्टरनि चयो भाउ खणी वञो, न त छोकिरी मरी न पवंदी, इहा असांजी ज़िम्मेवारी न आहे। अॼु असांजो एहतजाज अदी नाज़िया जे हुन दर्दनाक जेको वाक़ियो थियो आहे, जे दर्दनाक जेकी उनखे तकलीफ़ अज़ियत और मौत ॾिनो वियो आहे, उहो डॉक्टरनि जे मां सम्झाती हथां थियो आहे। असां ॾाढो अफ़सोस कयूं था इंतज़ामिया ते ऐं मुतालबो कयूं था त जेको ही तव्हां खून करियो आहे, ज़ाहिर आहे तव्हां इन जा ज़िम्मेदार आहियो। इंशाअल्लाह ताला असां जेके आहे हिन हॉस्पिटल खे जेकी हिकिड़ी मेडिकल सहूलियतूं ॾिए थी ऐं उहे नथी ॾेई सघे त उहो फ़िलाप आहे। महिरबानी
महिरबानी करे इनखे असां पंहिंजे हुकुमराननि खे चवंदासीं त अहिड़ियुनि अस्पतालनि खे बंदि कयो। नाज़िया सोलंकी पंहिंजे भाउ सां जेको आहे सो हॉस्पिटल वई इलाज कराए जॾहिं वापसि पई आई त हुन सां हिकिड़ो रोड हादसो थियो आहे जंहिंजो हुन में ब्रेन में हुनखे धकु लॻो हो। उन खां पोइ फौरन ई जेको आहे सो हुनजो भाउ 5 मिंटनि जे डिस्टेंस ते आयशा इनायत ऐं जेको आहे सो मेमण हॉस्पिटल हुनखे जॾहिं हिते वठी आया आहिनि त हुनजे भाउ खां मेमण हॉस्पिटल इंतिज़ामिया फर्स्ट एड ॾियण जे बजाए हुननि खां इहा डिमांड कई वई त 5 लख रुपयनि जा जमा करायो। गवर्नमेंट जेका हिकिड़ो कानून पास कयो जे वेझो तव्हांजो जिथे एक्सीडेंट थींदो उते तव्हांखे फर्स्ट एड मिलंदी त इहो त को ला ई न आहे त तव्हां पैसा खणी अचो त ट्रीटमेंट शुरू कंदासीं त हिकिड़ी जान हली वई। हिनमहिल अगरि ही असांखे चवनि था 10 लख वठो 5 लख वठो छा जान मोटी ईंदी। असांखे हिकिड़ी हुन किरन जो केस नथा लड़ूं, असां सॼी क़ौम जी ॻाल्हि था कयूं, क़ौम जी नियाणियुनि जी बचनि जी ॻाल्हि था कयूं, आवाम जी ॻाल्हि था कयूं। हिननि जेको अमल कयो आहे उहो गैर इख़लाक़ी गैर क़ानूनी आहे। हिकिड़ी छोकिरी जो एक्सीडेंट थियो आहे ऐं उनखे जॾहिं हॉस्पिटल में पहुचायो वियो आहे त इन जो इख़लाक़ बि ईअं थो चवे, इंसानियत बि इहो थी चवे ऐं कानून बि इहो थो चवे जॾहिं त ऑर्डिनेंस पास थियल आहे त को बि माण्हू अचे थो उनजो इलाज उनजी ट्रीटमेंट जेका आहे उहा रोकी न वञे ऐं ही इंसानियत जे तहत उनजो इलाज कयो वञे, उनजी ज़िंदगी बचाई वञे। इन्हनि गैर इख़लाक़ी गैर कानूनी कमु कयो आहे। हुन मुताबिक़ कयो त सिहत खातो अहिड़े इस्पताल जो लाइसेंस रद्द करे मुलविस माण्हुनि मथां क़त्ल जी FIR दाख़िल करे कानूनी कार्रवाई करे ॿी सूरत में एहतिजाज जारी रहंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk